बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमात सगोई असां अॼु गुलाम अहमद गाज़ी साईं ते मौजूदु आहियूं। हिते हुर जमात जे हवाले सां फ़क़ीर साईं असांखे मिलियो आहे। असां उन खां पंहिंजे वॾेरनि जे बारे में, हुर जमात जे बारे में, पंहिंजे हाफ़िज़ साहिबु असां सां गॾु आहे। असां गॾु हुन सां कचहरी करण जी कोशिशि कयूं था। फ़क़ीर साईं, तव्हांजो नालो छा आहे? साईं, मुंहिंजो नालो इख़्तियार। जी इख़्तियार। अख़्तियार फ़क़ीर। ज़ात राजड़ साईं। राजड़। अव्हांजो ॻोठु? असांजो ॻोठु पिनियल बड़ो देह खखरो आहे। पिनियल अबड़ो देह खखरो। ज़िलो सांगड़, तालको सांगड़। हा, इहो जेको पिनियल अबड़ो, इन जे बारे में थोरी ख़बर अथव? इहो ॻोठ ते नालो कीअं पियो? इहो कॾहिं हुओ आहे? अंग्रेज़ वारो इहो ॻोठु। हा अंग्रेज़ आयो, पोइ उन टाइम में ग़रीबतूं हुयूं, माल वंद माण्हू आहे। पोइ अंग्रेज़ हुननि खां पुछियो, को पाणी वाणी हुननि पीआरियो, को लसी। हा, पोइ ॻोठु लिखी वियो अंग्रेज़। उन्हनि मां वॾो हिकिड़ो पिनियल पाण हो? हा, उहो पिनियल उन दौर जो। इन्हनि जे ख़ानदान मां को हींअर आहे? उन्हनि जो साईं हाणे पोयां आहिनि त सही, पर उन्हनि जे ख़ानदान ऐं पुट पोटे जी ख़बर कान्हे का त केरु। ऐं पीर साईं जी जमायत सां हुनजो वास्तो हो? हा, उन्हनि जो घटि को हिकिड़ो अधु उन्हनि में मरीज़ हो, बाक़ी ॿिया जेके फ़क़ीर आहे हा से उहे जमायती आहे। राजड़ फ़क़ीर जेके आया उहे सभु जमायती आहे। अबड़नि जो घर हिकिड़ो रहियो। हाणे उनजो ख़ानदान ख़तमु थी वियो, थोरो को हिकिड़ो रहियो। पिनियल अबड़ो। हाणे अव्हां पंहिंजी जेको माना वालदेन जे बारे में ॿुधायो त पीर साईं रोज़ घणी जमायत में पोइ जेको तज़किरो ऐं सोरे बादशाह हुर तहरीक जे हवाले सां पंहिंजे, तुंहिंजे वालिद साहिब जो छा नालो? दाइम फ़क़ीर। दाइम फ़क़ीर। उन्हनि जे वालिद साहिब मोहम्मद अली फ़क़ीर। मोहम्मद अली फ़क़ीर। उनजो ज़िक्र हो कोट धणी बादशाह या मारी चारींदो। इहो तफ़सील आहे माशाअल्लाह। इहो ॿुधायो कोट धणी बादशाह या मारी चारींदो। पोइ उहो असांजो ॾाढो असां सां ॻाल्हि कंदो त अबा मुंहिंजो मोहम्मद रहीम फ़क़ीर हिंगोर हो जेको, उहो ख़लीफ़ो जेको, उहो मुंहिंजो उस्तादु हो। हा। पोइ हुन माना मारी चारिया कोट धणी बादशाह जा। पोइ कोट धणी बादशाह जी जॾहिं दावतूं हुयूं अचड़े थर में, हा, तॾहिं हिन जो सईदा माणका वारे पासे जूं दावतूं हुयूं। उते सईदा उहे माणका जेको अछे थर में तड़ आहिनि उते? तड़ आहिनि। हा। उते पीर साहिब कोट धणीअ जी ॻाल्हि कंदा त उते ॾाढो थींदो त हुनजी तबियत न ठाराव थी। हा। पोइ उतां खां ॾाढो उठ ते चढ़ियो, हितां काज़ी वली मोहम्मद खे अची खयो आहे। हा। खंभरे में पोइ खंभरे में कोन बारंपरीअ ते उतां वठी वियो। पोइ उन फ़क़ियूं ॾिनियूं, उते दवा हुन हकीम हो, उन दवा कई, उन मां ठीकु थी। हकीम कहिड़ो? हकीम हो अली वली मोहम्मद, काज़ी वली मोहम्मद काई साहिब वारनि जो पियो। ही काज़िन जे ख़ानदान मां जेको वॾे वली मोहम्मद हो, हकीम पोइ हिकमत ॼाण हो। हा, हिकमत ॼाण। उन पोइ उन दवाऊं उते वठी वियो हो, तॾहिं ॾाढो माण्हू। पोइ उन दवाऊं जेके हुन ॾिनियूं, पीर साहिब उन खां बिल्कुलु आरामु अची वियो, ठीकु थी वियो। उहो काज़िन खे बि उतां दुआ थियल, कोट धणी बादशाह। काज़िन खे उते ई दुआ थियल आहे, उते ई रता आहे। हा, उतां अॻु मरीज़ कोन हुआ। हा। पोइ इहो पीसी सरदार सां पोइ सफ़र में पोइ उठ ते सफ़र करे दरगाह शरीफ़ पहुता, अछे थर जूं दावतूं छॾे? उहो त हुया, तॾहिं उठनि ते हुया, पोइ हाथियुनि ते वियो। हाणे इहो त बादशाह मूं कोन कयो हुयो, पर हुतां खां जेको हुनखे खणणु आयो सो फ़क़ीर आयो हो उठ ते। हा। हा, तॾहिं उठनि जा मंज़र हुयो। ऐं उहो तुंहिंजो ॾाॾे जो असली ॻोठु कहिड़ो हो तुंहिंजे ॾाॾे जो? असां मुंहिंजे ॾाॾे जो असली ॻोठु नाथा तो सॼे गांघार तड़। हा। नाथा वरी दावत जा आहियूं, अचड़ो थर में। हा। नाथा जी दावत। पोइ उते हुन फ़क़ीरनि जो रहणु करणु हेॾा हुन थोरो बुनियादी पुराणियूं ॻाल्हियूं उते ॿिया? उतां खां ग़रीबतूं हुयूं। पोइ जीअं आया हिते लॾे, ऐं पोइ हिते अची वेठा। जीअं पोइ हिते अलाह जी महिरबानी माल आहे, पोइ माल जे पोयां ॾुकार वुकार हूंदा हुआ, उन ॾुकारनि जे करे पोइ हिते आया। जीअं हिते पंहिंजे ॿनीअ जो तॾड़ो कुझु खयूं, ॿ टे घड़ा, पोइ हुन ते वेही रहिया हिते। पोइ उहो ॾाढो कॾहिं वफ़ात करे वियो? विसाल कीअं थियो, किथे, घणी उमिरि में, वधीक ख़बर? उहो उन ॾाॾे जी वफ़ात जहिड़ो करे 100 खां अंदाज़ में उमिरि त मथे हुई, पर गुज़ारियो हो ॾाॾे। हा। 1991 या 1990 में या 89 में ईअं वफ़ात ॾाॾे। उन वक़्तु वेठा किथे हुआ? उन वक़्तु हिते ॻोठु ड्यूटी दड़ो हिते वेठा? हा, हिते वेठा। हिते ई वफ़ात थी। पोइ कहिड़े मुक़ाम में दफ़न थियो? गुलाम अहमद फ़क़ीर। हिते गुलाम अहमद साईं ते? मकान असांजो हुयो। असां इलाही महिरबानी उन वक़्त खां वठी, तॾहिं मकान कोन हुयो। हा। थोरो मकान हो। हिते दुकानदारी बि असांजी उहा रखी, चाचे या बाबे वारनि ते रखियल हुई। उन खां पोइ जेको ईदगाह आहे सो उनजो रखाइलो अॼु ताईं इलाही महिरबानी। गुलाम अहमद ते ईदगाह जेको ईद नमाज़ थींदी आहे साहिबु, असीं पंहिंजे तरफ़ां कराईंदा आहियूं। माशाअल्लाह। असांजे तरफ़ां कराईंदा आहियूं। ऐं पोइ तुंहिंजो वालिद साहिबु जेको सूर्य बादशाह दाइम फ़क़ीर जी ख़बर चारूं, सूर्य बादशाह जे वक़्त जी? सूर्य बादशाह जे वक़्त में बाबे जो ज़िक्र उतां वरितल हो। पोइ हाणे उमिरि त उन में टाइम हली केतिरी पर थींदो त
ॻाल्हि कंदो हिकिड़े चकर आउं रेल में चढ़ियसि हा नवाब शाह खां हा त रेल सुठी वई हिकिड़ो गाॾो हुन में हथु विधुमि हा हथु विझी उन गाॾी में वेही रहियुसि त अंदरां हुननि खोलियो न रेल रवानी थी वई हा पोइ अंदरां जॾहिं रेल हली मूं बि हथ न कढिया जवान हुउसि पोइ चई त अंदरां पोइ दरवाज़ो खोलियो त उन में हिकिड़ो कामे वेठो सूर्य बादशाह वेठो पोइ सूर्य बादशाह को चयो हुन कामे खे त जेको आहे हाणे इहो माण्हू रेल रवानी थी वई ऐं हिनखे छॾ त अंदरि वञ पोइ अंदरि चई वियुसि त सूर्य बादशाह वेठा आहिनि पोइ मूंखे चई फ़क़ीर वेही रह वेठुसि कोन वञी लुकमान आउं बि लथुसि साईं हीअ त वॾी ॻाल्हि थो करी माशाल्लाह फ़क़ीर साईं हीअ त वरी ॿुधाए असांखे वरी तुंहिंजो वालिद साहिबु दाइम फ़क़ीर राजड़ जी जी इहो माना नवाब शाह मां रेलगाॾी में चढ़ियो हा रेलगाॾी सूर्य बादशाह जो वक़्तु ॿुधाई थो हा वक़्तु त बादशाह सलामत सूर्य बादशाह वरी रेल जो तॾहिं सफ़र हूंदो त किथां कराची खां शायदि आयो पे शायदि आयो वरी ॿुधाए हा कराची खां आयो पे हा कराची खां आयो पियो पोइ उन रेल जो गाॾो रेल रवानी थी वई हा ॿियनि गाॾियुनि में जाइ कोन हुई शायदि कोन हुयो हुन गाॾी ते हथ विझी ॿाहिरां बीह रही सिखनि पोइ जॾहिं अॻिते रवानी थी तॾहिं अंदरां सूर्य बादशाह ॾिठो त हाणे केरु पियो हुजे मुसाफ़िर आहे त भई इहो माना रेलगाॾी जो गाॾो बंदि हो रेल हलणु शुरू थी वई फ़क़ीर टुंडरी पियो लिड़ी पियो हाणे अंदरि दरीअ मां ॾिठो त हमरा फ़क़ीर किरे थो या को मसइलो हाणे छॾियोसि अंदरि अचे हा अंदरि हाणे अची वियो अंदरि फ़क़ीर दाइम अंदरि अची वियो पोइ अंदरि वियो वञियो त हिते सूर्य बादशाह बीठो माशाल्लाह हिनखे अॻु में का ख़बर कान्हे त को सूर्य बादशाह हिते मौजूदु आहे हा सूर्य बादशाह अॻु में ख़बर कोन जी पोइ बसि चई हुतां अंदरि पोइ सूर्य बादशाह चयो फ़क़ीर वेही रह वेठुसि कोन हथ वधियो यको बीठो हुते वञी लुकमान लथुसि माना दाइम फ़क़ीर अॼु सादत आहे न साईं सादत आहे जो ओचितो मुर्शिद जी दीदार नसीब थियो ऐं पोइ लुकमान ताईं उन गाॾे में सूर्य बादशाह ऐं कामी हा ॿिया माण्हू कोन हुआ ॿियो केरु कोन गाॾो बुक इहो इहो सभी थो चए त पीसी सरदार तॾहिं सफ़र कंदो हो त गाॾो ट्रेन जो गाॾो सॼो बुक हूंदो कराची मां लुकमान लहंदो कॾहिं लुकमान खां वरी कराची पींदो उन कहिड़ा ॻाल्हि हा कयल ॻाल्हि हुननि जी था कयूं हा हाणे पोइ किथे लथा वञी लुकमान में लुकमान पोइ हुतां पोइ बाबे चयो त आऊं वियसि दरगाह ते पोइ वरी उते ज़मीनदार ते कराई कंदे वधीक पोइ तफ़सील कोन्हे पीसी सरदार लथो त वरी ख़ैर जेको माण्हू वसण कीअं अहिड़े नमूने सां वरी दरगाह ताईं सफ़र कीअं थियो उहो त इहा हाणे उहो त ख़बर कोन्हे न असांखे एतिरी हुननि जी कयल ॻाल्हि था कयूं पोइ पीर साहिब त हले लुकमान लथो या वरी अॻिते किथे वरी कंहिं पंहिंजी स्टेशन ते लथो त उते संदी का गाॾी माना दीदार नसीब थियो हा दीदार नसीब थी उन वक़्तु चवंदा मतिलबु पुछंदो केरु हो त चवंदो बाबा तव्हांखे सूर्य बादशाह जी कहिड़ी ख़बर ॿुधाए माना माशाल्लाह गंज थी वियो दंग थी वियो ॿियो पोइ पीसी सरदार जे वेस जी का थोरो अंदाज़ कंदो त इहो सफ़र बि इलाही डिघो हो उन वक़्त में सफ़र वेस हिकिड़ो पातल हुयो या वधीक का गुफ़्तगू कान थी माना हीउ बाद बीठो रहियो हा बाद बीठो थियो सही वारा माण्हू जीअं बीठल हुओसि तीअं बीठल हुओसि वञी रेलगाॾीअ गाॾो वञी लुकमान लथो हा हाणे भला पंहिंजो जेको सूर्य बादशाह जी हुरनि जी तहरीक हुई उन में ॿिया बि तहरीक हुई दरगाह तां शुरू थी गणग बंगले थी सभु सिस्टम शयूं थियूं पर हीउ तुंहिंजो वालिद साहिबु ऐं ॿिया तुंहिंजे तरह जा के गाज़ी थिया भला इन तहरीक जो हिसो बणिया त इहो त मूंखे एतिरी ख़बर कान्हे पर हिन कयल ॻाल्हि या इहा अखियुनि ॾिठी जेको हीअ हिन गाॾीअ मौजूदु आहे जी सफ़र हो इहो हिते जो तराचड़े जो हिते जो उन में झलो हो असांजो उन ते वियासीं हा उते पिया अबे खे पियो वठी उते छॾियोसीं दाइम फ़क़ीर खे दाइम फ़क़ीर खे छॾियोसीं उते वियासीं तॾहिं उते पीर साहिबु ख़ैर असां आयो राति कराए हा ए कहिड़ी दावत थोरो तफ़सील ॿुधाए कहिड़ी दावत जी ॻाल्हि थो करिणे अछे तरह में अछड़े थर में न हीअ हिते पंहिंजी ख़ुदा बका दावत ॿिए ॾींहुं थी ठीकु आहे उन ॾींहुं अॻी ॾींहुं हुई न हा हा तो हितां खां जीअं हीअ दावतूं झला वठंदो वियो हा झलो हिते पंहिंजो उहो झले था थी उते आयो पीर साहिबु पुछियईं चई फ़क़ीर छा हाल आहे हा त चई शुक्र अलहमदिल्ला चयो हुअईं त कारनि में वञा थो अछनि में ईंदुसि हा तॾहिं पीर साहिब मुर्की इहो हथु हिते बि विझी वई पुठी टपोरी आहे आम माण्हुनि खे ख़बर आहे इहो दाइम फ़क़ीर खे दाइम फ़क़ीर। इहो मौजूदा पीसी जी ॻाल्हि थो हा, ॿुधाई हिन मौजूदु आहे पीर ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत हा, आहे हिन मौजूदु आहे पोइ हिन मौजूदु आहे वरी राति जो हाणे ख़ुदा बि खे दावत हुई हा उते जॾहिं वियासीं सुबुह जो सवेरा उते दावत में चई त अञा अहिड़ा फ़क़ीर वेठा आहिनि जेके असांखे अबनि ॾाॾनि जूं ख़बरूं ॾियनि पिया साईं सुभाणे अलाह त भली ॻाल्हि तमामु भली ॻाल्हि जमा जी भली ॻाल्हि ॿुधाई अथई भली हाणे पोइ भला जेको तहरीक हो हुरनि जी जेका तहरीक उनजो थोरो भला सूर्य बादशाह वक़्तु में तुंहिंजी दाइम फ़क़ीर किथे गाज़ियुनि सां गॾु फ़क़ीरनि सां गॾु को अहिड़ी का ॻाल्हि भला लोढ़ा जेल सख़्ती इन नमूने सां का ॻाल्हि साईं हुआ ॾुख सुख पर उन में जे हीउ फ़क़ीर किथे गिरफ़्तार कोन थियो
हाँ पोइ हाँ थियो इहो हो माण्हू त पोइ विया हलिया निकिरी थर ॾे पोइ थर ॾे लॻा हा अचड़े थर वेंदा हलिया पोइ बसि हाँ बची विया हीअं तुंहिंजो वालिद साहिबु हयाती या वफ़ात करे विया वफ़ात कॾहिं वफ़ात करे विया वफ़ात करे 2014 2014 में उन वक़्तु उनजी उमिरि घणी हुई उन टाइम माना इहो अॻियूं त उमिरियूं थर जे हिसाब सां लिखियलु हुयूं कोन हाँ हाणे चए थो जॾहिं कोट धनी बादशाह जी जेका दावत हुई अछड़े थर में मणका जी न हाँ। उन राति ॼावा हुआ माना इहा ॻाल्हि थो ॿुधाए त माणकाऊ में जॾहिं कोट धणी बादशाह जी दावत हुई तॾहिं तुंहिंजो दाएं फ़क़ीर ॼा हुआ फ़क़ीर हा उन राति ॼाओ उन राति ॼा हुआ उन राति सही माशाल्लाह भलियूं ॻाल्हियूं त ॿुधाई भलियूं भलियूं ॿियो को भला वॾे कोट धणी बादशाह सूरी बादशाह जे शिकार जूं ॻाल्हियूं दरगाह हुज़ूर जी का वधीक ख़बर कंदो हो गंज पोइ तुंहिंजो फ़क़ीर बि हिते दफ़न थियल आहे ग़ुलाम अहमद साईं में साईं अला करे हा वैसे वॾी महिरबानी अव्हां जूं अव्हां कुझु ॿ लफ़्ज़ चवणु चाहियो जमात जे हवाले सां फ़क़ीर साहब काफ़ी वक़्त असां हुन सां हिते मुलाक़ात थींदी रहंदी जॾहिं खां जुमे जी निमाज़ जी हाज़िरी जो शरफ़ मिलियो हा पोइ फ़क़ीर साहब हिते वेठो हूंदो ऐं हिन सां ॿिया फ़क़ीर बि हूंदा मीरो फ़क़ीर मंगड़ियो हूंदो हा फोटो फ़क़ीर राजड़ इसाक फ़क़ीर राजड़ हा इहे इहे माना वॾी उमिरि जा बुज़ुर्ग माण्हू आहे बुज़ुर्ग माण्हू हा इहे हिते वेठा हूंदा पोइ आउं जॾहिं जुमे जी निमाज़ जे लाइ ईंदुसि पोइ महिराण इक़बाल आउं गॾु वठी ईंदुसि जी जॾहिं ईंदुसि अॻु में को बि हाल अहिवाल कोन वठंदा अॻु में पीसे सरदारनि जी ख़बर पुछंदा त पीसे जो को बयानु पीसे जो को हुकुम अहकाम जमात जे लाइ त एॾी फ़क़ीरनि जी मोहबत हूंदी पोइ जीअं अगरि कॾहिं कॾहिं जुमे ते असां मूंखे देरि थी वेंदी बसियुनि जो सफ़र हूंदो हो हा पोइ फ़क़ीर इंतज़ार में वेठा हूंदा ॿियो को निमाज़ पढ़ाइण वारो हूंदो पर फ़क़ीर दाइम फ़क़ीर अक्सर चवंदो हो इसाक फ़क़ीर त बाबा फ़क़ीर ईंदो उहो ई अची जुमे जी निमाज़ पढ़ाईंदो ऐं तमामु असां सां मोहसिन ऐं महिरबानी रहिया ऐं असां सौ मसलवात वारो माण्हू हा सलाह शरीफ़ सॼो ॾींहुं हूंदी हथ में तस्बी हूंदी सलाह शरीफ़ पढ़ंदा हुया अव्हां सम्झो था उमिरि फ़क़ीर जॾहिं वफ़ात विसाल माना 2014 में ॿुधाए थो त घणी उमिरि हूंदी दाइम फ़क़ीर जी 100 खां त साईं मथे हुयो 100 खां मथे हो हा इहो सही थो चए छो त पीर साईं कोटधणी बादशाह ज़ाहिरा 1921 ताईं उनजो विसाल थियो आहे त हीअ जेका दावत जी ॻाल्हि थो करे त उहा ज़ाहिरा 1915 में दावत थी हूंदी उन खे 1914 ताईं त 100 साल त इहे बि थी विया न साईं थी वियो त माना हीअ बुज़ुर्ग माण्हू आहे उमिरि रसीदा माण्हू आहे वॾा माण्हू आहे ऐं हेॾी फ़क़ीर जी माना जमायत ऐं दरगाह सां मोहबत हूंदी जॾहिं बि जिथे जंहिं जॻह ते वेंदो या असां फ़क़ीर जे घर वेंदा हुआसीं फ़क़ीर सां मिलण जे लाइ पोइ जुमे ॾींहुं हिते ईंदो पोइ असांखे वठी वेंदा हुआसीं पोइ फ़क़ीर मोहम्मद इसाक राजड़ ऐं फ़क़ीर दाइम हमेशह रुॻो पीसे बाजा जन जे ख़ैर आफ़ियत जो पुछंदा हुआ इख़बार में पीसनि जो को हुकुम अहकाम इन जे लाइ बार बार एतिरी त मुशरन करीमनि सां उनजी मोहबत हुई दरगाह हुज़ूर सां हुब ऐं सिक हुई साईं बिस्मिल्लाह अव्हां जी महिरबानी वॾी भला मालवंद माण्हू जेके अछड़े थर में पंहिंजा मालवंद माण्हू जमायती माण्हू अहिड़ा वॾा थी गुज़रिया हुजनि किन जो ज़िक्र अहिड़ा अथव अॼु ज़हन में हिन तरह में रहिया माशा हाणे अलाह करणु ख़ुशि हूंदा ठीकु आहे